अॼु दोस्तनि जी फरमाइश ते हिकिड़ो एल्बम मुख़्तियार शीदी जो धरती प्रोडक्शन जो 455 वॉल्यूम 1993 जो रिलीज़। ऐं हिन में काफ़ी सारा गीत भला आहिनि। मुंहिंजी पसंदि जो जेको गीत आहे दुनिया चरियो चवे भली, ऐं उन दोस्त जी कमेंट्स बि आहिनि, उहे बि मां शामिलु करे तव्हांखे ॿुधायां। ऐं मूंखां हीउ एल्बम विसरी वियो हो या मुंहिंजे ज़हन में न हुयो त हिन एल्बम ते मां वीडियो कोन ठाहियो, पोइ हाणे ठाहियो आहे। ऐं हिन ते कमेंट्स दोस्त जा आहिनि उहे शामिलु कयां। हेॾो पहिरें दोस्त जी कमेंट्स वहीद अमन जी आहे, सचल प्रोडक्शन कंप्लीट। ऐं शहबान सोलंकी लिखियो आहे नाइस वीडियो। एम प्रोडक्शन वारे भाउ लिखियो आहे त यार हिकु कंपनी पूरा कयो। ठीकु आहे दा, इनशाला ईअं कंदासीं। ऐं हिन वहीद अमन वरी लिखियूं दिलूं मोकिलियूं आहिनि। एहसन अमन सोलंकी भाईजान मुख़्तियार शीदी जा थर वारा कंप्लीट कयो। आशिक़ अमन सोलंकी अदा तव्हांजी फरमाइश पूरी कईसीं, धरती में 455 वॉल्यूम। ठीकु आहे अदा। ऐं हेॾो नदीम अली लिखियो आहे वेरी नाइस। हे आहे अमू सेड आहे, इन उस्ताद मुख़्तियार शीदी मज़ाहिया कलाम वेरी नाइस। माशूक़ अमन जी गुज़ारिश पूरी कईसीं असां, मुख़्तियार शीदी जो 455 वॉल्यूम रखियोसीं। ऐं उन खां पोइ माशूक़ अमन लिखियो आहे अदा कंहिं फ़नकार जी कंपनी हिकिड़ी पूरी कयो। ठीकु आहे अदा। बादशाह अमन सोलंकी गुड। हसन अमन महर लिखियो आहे असांजी गुज़ारिश आहे त मुख़्तियार शीदी थर प्रोडक्शन जा कंप्लीट कयो। इनशाला अदा, इनशाला कोशिशि ज़रूरी कंदासीं इहा। ऐं दोस्त जंहिं कमेंट्स कई उनजी कमेंट्स ही माना असांखां ही कमु विसरी वियो हो त हीउ एल्बम असां न ठाहियो आहे वीडियो, उनजो वीडियो अची वियो आहे। ऐं दोस्तनि खे ॿुधायूं त हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं हिन में को बि गीत शामिलु न आहे। ऐं तव्हांजी कमेंट्स असां शामिलु कंदासीं, जेका तव्हां कंदव इनशाला पूरी कंदासीं। कंहिं ॿिए फ़नकार जो नालो खणी सघो था कमेंट में, मुंहिंजो ॿियो चैनल आहे ऐं उन ते वीडियो रखंदुसि। ऐं हलूं था हिन कलाम जी तरफ़। त हिन जो पहिरियों कलाम आहे, हीउ कलाम आहे मुमताज़ चांडे जो वञ पुॼी आहे। थोरो सम्झण खां ॿाहिरि आहे कलाम। ऐं उनखां पोइ मीर मोहम्मद अब्बासी जो कलाम आहे, ओ दुनिया चवे चरियो भली। उनखां पोइ आहे ज़ख़्मी चांडियो, उन जो कलाम लिखियो अथई ख़ुदा नामे ख़ुदा। ऐं उनखां पोइ अखियां ते ॾियां कहर करेंदियां, मुज़फ़र अबड़ो ॾुखु इहो आहे मूंखे। ऐं उनखां पोइ ग़ुलाम रसूल जो कलाम आहे पहिरियों उथ कांगल सिघो उॾाम। ज़बरदस्त गीत आहे। बख़्शल शाह जो कलाम आहे बेवफ़ा आहे बेवफ़ा तूं। उनखां पोइ अनवर भुट्टे जो कलाम आहे नंढड़ो ॿार त नाहीं। ऐं उनखां बाद मुश्ताक जो कलाम आहे जीअं तूं चवीं थो। ॿियो आहे कादिर बख़्श भुट्टो दिलि बि ॾिनी न दिलि ॾिबी कान आहे, माना दिलि ॾिबी कान आहे पर दिलि पाणे हली वेंदी आहे यार ॾे। ऐं दोस्तो ही जेको एल्बम कंप्लीट थी चुको आहे। ऐं हिन में मुख़्तियार शीदी कंबराणी लिखियलु आहे। ऐं हीउ काफ़ी पुराणो एल्बम आहे। ऐं हिन खां बाद काफ़ी एल्बम आया, पर हीउ एल्बम फेमस न आहिनि। मुख़्तियार शीदी फेमस थियो आहे सचल प्रोडक्शन में। जीअं सचल में एल्बम हिन कराया न, उन्हनि खां बाद ही थोरो फेमस थियो ऐं हलंदे हलंदे अञा वधीक फेमस थी वियो। तो दोस्तो तव्हांखे वीडियो कीअं लॻो? वीडियो सही लॻो हुजे त वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा, चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं दोस्तनि ताईं पंहिंजनि ताईं शेयर कंदा त जीअं थोरी इंफॉर्मेशन मिली वञे उन्हनि खे।